गोसपुर शहर भरिसां मेन इंडस हाईवे ते गोड़दड़ी सुधराणी वारे इलाइक़े में ॿिनि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिलनि जो आमो साम्हूं टक्कर लॻण जे नतीजे में ॿिनि मासूम ॿारनि ऐं हिक औरत समेत 4 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में 3 वेरनि जी निंगरी सूं, 2.5 वेरनि जी मासूम निंगरी मेहताब, निंगरियुनि जो वालिद अहमद अली सुंदराणी ऐं संदसि घरवारी मुस्मात वोरा शामिल आहिनि। इलाइक़े वासियुनि ज़ख़्मियुनि खे खणाए रूरल हेल्थ सेंटर दड़ी सुंदराणी में आंदो, जिते ज़ख़्मियुनि खे इब्तिदाई तिबी इमदाद ॾिनो वियो। ज़ख़्मियुनि मां अहमद अली सुंदराणी जी हालत नाज़ुक हुजण सबबि खेसि सखर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। गोसपुर पुलिस वाक़े जी एजेंसी दाख़िल करे वधीक जांच करे रही आहे, जॾहिं त टक्कर हणंदड़ मोटरसाइकिल सवार फ़रार थी वियो। वक़्तु आगाह ॾिसंदा रहो DTN वेब न्यूज़ गोसपुर।